मुल्क में बिजली ऐं गैस वधीक महांगी थींदी। IMF सिनतुनि लाइ सब्सिडी ख़त्म करण जो मुतालबो करे छॾियो। ट्यूबवेल्स ते बि सब्सिडी ख़त्म करण जो चई छॾियो। बजट खां अॻु IMF हुकूमत खे डोमोर जी डिघी लिस्ट ॾेई छॾी। ज़रियनि मूजिबि IMF जो चवणु आहे त बिजली ऐं गैस जा अघ लाॻत जे हिसाब सां तइ कया वञनि। सर्कल रेट वधण न ॾिनो वञे। बिजली बिलनि जी वसूली बि बहितर बणाइण जो मुतालबो। IMF वफ़द ईंदड़ हफ़्ते पाकिस्तान सां ॻाल्हियूं कंदो, जंहिंजो मक़सदु बहितर ऐं मज़बूत हुक्मरानी जो बुनियादु रखणु आहे। IMF जे नुमाइंदे ईस्टर प्रेस चयो आहे त खेनि पाकिस्तान जे फ़ाइदे लाइ चटादार मुआइशी तरक़ीअ जो बुनियादु रखणो आहे। IMF जो वफ़द नाथन रिपोर्टर जी अॻुवाणी में ईंदड़ हफ़्ते पाकिस्तान पहुचंदो। टैक्स गोशवारा जमा न कराईंदड़नि ख़िलाफ़ एक्शन। टेलीकॉम ऑपरेटर्स टैक्स जमा न कराईंदड़ 3000 खां वधीक माण्हुनि जूं सिमूं ब्लॉक करे छॾियूं। 5000 नॉन फाइलर्स खे सिमूं बंदि करण जा नोटिस ॾिना विया। APR टेलीकॉम कंपनियुनि खे ब्लॉक कयल सिम्स जा तफ़सील जारी करे छॾिया। APR 5000 नॉन फाइलर्स जो ॿियो बैच टेलीकॉम कंपनी खे मोकिले छॾियो। टियों बैच अॼु मोकिलियो वेंदो। लाहौर में पुलिस जी टारगेट किलिंग में मुलविस 4 मुबैना दहशतगर्द मारिजी विया। तर्जमान CTD जो चवणु आहे त दहशतगर्द पंहिंजे ई साथियुनि जी फायरिंग में मारिजी विया आहिनि। गिरफ़्तार कयल जवाबदार फैज़ान जी निशानदगी ते जंग मां हथियार ऐं दस्ती बम बरामद कयो वियो। हथियारनि जी बरामदगी दौरान जवाबदार फैज़ान जे साथियुनि हमलो करे ॾिनो। 4 दहशतगर्द पंहिंजे साथियुनि जी फायरिंग में मारिजी विया ऐं 3 ॼणा फरार थी विया। मारिजी वियल दहशतगर्दनि जे कब्ज़े मां 2 क्लाशनकोफ ऐं 1 पिस्टल हथु कयो वियो। जवाबदार फैज़ान जो तालुक़ु पाबंदी मड़ियल तनज़ीम सां आहे। आज़ाद कश्मीर में महांगाई ऐं गरन बिस्तरनि मोकिलण ख़िलाफ़ अॼु 3 ॾींहं बि फीथा रोक ऐं शटरबंद हड़ताल छिकताण सबबि गुज़िरियल ॾींहं खां इंटरनेट सर्विस बि बंदि। ज्वाइंट अवामी एक्शन कमेटी जो चवणु आहे त जेसीं ताईं असांजे जाइज़ मुतालबनि ते 100% अमल न थींदो, तेसीं ताईं शटर डाउन ऐं फीथा रोक हड़ताल जारी रहंदी। सदर मुमलिकत आसिफ अली ज़रदारी आज़ाद कश्मीर जी सूरत हाल ते अॼु ऐवान सदर इस्लामाबाद में समूरनि स्टेक होल्डर्स जो हंगामी इजलास सॾाए वरितो। ऐवान सदर जे ज़रियनि मुताबिक़ समूरनि स्टेक होल्डर्स खे हिदायत कई वई आहे त उहे आज़ाद कश्मीर में पैदा सूरत हाल जे हवाले सां पंहिंजूं तजवीज़ूं खणी अचनि। ज़रियनि मूजिबि आज़ाद कश्मीर जो सदर बैरिस्टर सुल्तान महमूद, आज़ाद कश्मीर जो वज़ीर आज़म चौधरी अनवर हक, वज़ीर आज़म पाकिस्तान शहबाज शरीफ, वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी, कश्मीर जे मामलनि बाबति वफ़ाक़ी वज़ीर अमीर मुक़ाम ऐं आला सिविल ऐं अस्करी उहिदेदार हंगामी इजलास में शिरकत कंदा। गढ़ी यासी बरसां हथियारबंदनि हिकु घर ते फायरिंग करे औरत खे क़तल करे छॾियो। 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ॻोठ सालारो मारपाणी में हथियारबंदनि हिकु घर ते हमिलो करे ॾिनो। फायरिंग में मिसमात लैला थॾे ते क़तल थी वई। अली बख्श ऐं मीर मोहम्मद फरज़ाना ऐं पठान मारपाणी खे सख़्त ज़ख़्मी हालत में इस्पताल वियो वियो। ऐं अॼु सिंध समेत सॼी दुनिया में माइरनि जो ॾींहुं मुहबत ऐं इतराम सां मल्हायो पियो वञे। अॼोके ॾींहुं मल्हाइण जो मक़सदु माउ जहिड़ी अज़ीम ऐं मुक़दस रिश्ते जी अहमियत खे उजागर करणु आहे। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती TV में भली कार आऊं आहियां दुआ भुट्टो। हेडलाइन सां ॾिठियूं तफ़सीली ख़बरूं हिन शॉर्ट ब्रेक खां पोइ असां सां गॾु रहिजो।
For booking or details, call GFS Builders and Developers. Toll free 0800 Mayo Expert Young's, Pakistan's #1 mayonnaise brand. न बदली ममता न बदले हम, जहां ममता वहां डालडा। हैदराबाद टूल प्लाजा से मुत्तसिल डायमंड गोल्फ सिटी 15 मई तक प्री लॉन्च डिस्काउंट। आज ही बुकिंग करें। राब्ता कीजिए स्टार मार्केटिंग प्राइवेट लिमिटेड, UAN 11111160। For booking or details, call GFS Builders and Developers. Toll free 0800 न बदली ममता न बदले हम, जहां ममता वहां डालडा। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां सरवा जबीन तहांजे ऐं पंहिंजे फेवरेट प्रोग्राम धरतीअ जा सितारा में। सर, सियासी सफ़र कैसे स्टार्ट हुआ, कैसे इब्तिदा कैसे हुई? मेरा ताल्लुक शुरू से जो है वो पाकिस्तान पीपल्स पार्टी से ही है। देखें, बिलावल साहब की नज़र ने ढूंढ लिया आपको। अच्छा सर, जब बिलावल हाउस में पार्टी इजलास हुआ, बिलावल साहब ने अनाउंस किया एंथनी नवीद। बिलावल साहब ने नाम लिया कि जी एंथनी यहीं के पीछे बैठा होगा, तो मैंने कहा पता नहीं क्या हो गया। क्या बचपन की कुछ यादें बताएं अपनी, कैसे बच्चे थे आप बचपन में? देखें जी, बच्चे शरारती ही अच्छे होते हैं। हर पार्टी में ग्रुप बंदी होती है। आप किस ग्रुप से ताल्लुक रखते हैं? मैं पीपल्स पार्टी सईद गनी, पीपल्स पार्टी से लजमी आलम। मैं पीपल्स पार्टी से ताल्लुक रखता हूँ। अच्छा, सियासत में आपका उस्ताद कौन है जिससे आप इंस्पायर हुए हो? बेनज़ीर भुट्टो साहबा, ठीक है ना। मैं उनको, उनकी स्पीचेस, उनकी लाइफ, उनकी स्ट्रगल, वो उनसे बहुत जो है वो इंस्पायर है। आपकी कम्युनिटी आपसे क्या एक्सपेक्टेशंस रखती है, क्या टारगेट्स आपने रखे हुए हैं, क्या लेजिस्लेशंस आप आगे लेके चलेंगे? टारगेट्स तो हमने सेट किए हैं। मैंने कहीं पढ़ा था कि बड़ा ही जानलेवा है ए साहिब, बड़ा ही जानलेवा है ए साहिब, ये अहम का वहम होना। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मैं आया हूँ जी होस्ट सरवा जबीन, प्रोग्राम धरती जा सितारा। जिंदगी जो ताल्लुक प्यार, एहसास ऐं यादुनि सां आहे। ऐं जॾहिं ॻाल्हि कजे सितारनि जी, त इहा धरती सितारनि सां भरी पई आहे। असां हूंदासीं तव्हां सां, तव्हांजे ऐं मुंहिंजे पसंदीदा प्रोग्राम धरती जा सितारा में। हिन प्रोग्राम में आहे अव्हांजी पसंदीदा शख्सियत जी ज़िंदगीअ जो हर पहलू। असीं मुलाक़ात कराईंदासीं अव्हांजी पसंदीदा शख्सियत सां। असीं हूंदासीं अव्हां सां, अव्हांजे ऐं मुंहिंजे फेवरेट प्रोग्राम धरती जा सितारा में।
वेलकम बैक नाज़रीन। बुलेटिन में अवां खे भली कार चूं था। ख़बर शामिल कंदासीं। कराची में 12 मई साने के 17 साल मुकम्मल थी विया आहिनि। मार्ची वल 50 खां वधीक शहरनि जा वारिस इंसाफ़ जा मुंतज़िर